दादू मां ख़बराइवासीं शेयर कंदासीं। दादू जी सिविल अस्पताल में सहूलियतुनि जी खोट ऐं अमले जी नाअहलीअ सबबि 2 वरीअ जो नींगर तड़पी फौत थी वियो। सिविल अस्पताल में सहूलियतुनि जी खोट ऐं अमले जी लापरवाही सबबि 2 वरीअ जो वाड़ो इमरान पुट माशूक शाणी तड़पी फौत थी वियो। फौती नींगर जे वालिद जो चवणु आहे त नींगर जो तबियत ख़राब हुजण सबबि केस वारनि जे वार्ड में दाख़िल कयो वियो, जिते अमले जी लापरवाही ऐं सहूलियतुनि जी खोट सबबि वाड़ो फौत थी वियो आहे। ॿिए तरफ़ अस्पताल में ड्यूटी ते मौजूद डॉक्टरनि जो चवणु आहे त वाड़ो पाण अस्पताल मां हिते रेफर कयो वियो, जेको अॻु में ई फौत थियल हो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां दादू मां शेयर कयूं पिया। दादू जी सिविल अस्पताल में सहूलियतुनि जी खोट ऐं अमले जी नाअहलीअ सबबि 2 वरीअ जो नींगर तड़पी फौत थी वियो आहे। दादू मां तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी जे रिपोर्टर घोष सत्याल खां। जी घोष, आगाह कजो। जी, दादू शहर जी जेका मेन सिविल हॉस्पिटल तालका अस्पताल न हाणे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे, उन में इहो ॿारड़ो हुयो इमरान अली, जेको 2 सालनि जो हुयो। उनजे वालिद साहब माशूक ऐं उनजी अमल उनखे खणी जॾहिं अस्पताल पहुता ऐं अस्पताल जे जेको ॿारनि जे वार्ड में जॾहिं उहो पहुता त ॿारनि जे वार्ड में जेको अमलो हुयो उन्हनि ते एतिरो तवजो न ॾिनो। नतीजे में उहो ॿारड़ो जेको आहे उन अमल जी झोली में ई उते फौत थी वियो आहे। उन खां पोइ वरी जॾहिं डॉक्टरनि जो मौक़ुफ़ आयो आहे त उन्हनि जो चवणु आहे त ॿारड़ो जेको आहे उन इलाज पे करायो भानसेदाबाद में ऐं उहो उते ई फौत थी वियो आहे ऐं फौती ॿार हिते खणी पहुता आहिनि। अहिड़ी सूरत हाल खां पोइ जॾहिं वाज़िब थियो आहे त उनजी अमल ऐं पंहिंजो ॿारड़ो ऐं खणी जेको आहे वापसि रोईंदा हलिया विया। असां ॿिए तरफ़ सिविल सर्जन डॉक्टर अब्दुल करीम मीरानी जो इहो चवणु आहे त ॿारड़ो जेको आहे सो उहो फौत थियल हुयो। उनजी जीअं मुआइनो कयोसीं त उन डॉक्टराणी ॿुधायो त हीउ ॿारड़ो जेको आहे हिन माउ जी हंज में पहिरीं फौत थियल आहे। जी, महिरबानी घोष सत्याल तफ़सील जे लाइ।